ककड़ जे ॻोठ मुरीद बबर में गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल जो कम 2 सालनि खां रोड़ जो शिकार बणियल, जॾहिं त ठेकेदार अब्दुल जब्बार लिगारी पारां मुबैना करप्शन करे कम अध में छॾे फरार थी वियो आहे, जंहिं सबब मासूम शागिर्दनि जी तइलीम मुतासिर थियण लॻी आहे। उन हवाले सां उस्तादनि, ॻोठाणनि ऐं मासूम शागिर्दनि पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे ठेकेदार ऐं एजुकेशन वर्क्स जे अमलदार हबीबुल्लाह सूमरो ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कई वई। एजुकेशन वर्क्स जो एसडीओ असांजो हबीबुल्लाह सूमरो ॿई पाण में मिली भगत करे असांजी तइलीम खे तबाह कनि था। हिकिड़े साल जो चई अॼु हिन ॻाल्हि खे ॿियों साल हले थो। कॾहिं क्रेश लाहे थो वञे त कॾहिं रेती कान्हे, कॾहिं रेती आहे त सिरूं न आहिनि, सिरूं आहिनि त वरी हाणे चए थो मज़ूर कोन था मिलनि। असां गुनाह कहिड़ो कयो? हेतिरा ॿार, हेतिरी स्कूल जी 500 ॿार आहे, 15 टीचर आहियूं हिते, उन जे बावजूदि रोज़ चई बीठा आहियूं। हाणे नतीजो थिए करे एतिरे वञी पतो तरजा आहियूं, जूजा माण्हू आहियूं, ॼाणूं हिक ॿिए खे। मां ॻाल्हाईंदो रहंदो आहियां त मूंखे पहिरीं ॻाल्हाईंदो, पर हाणे कूड़ हणी हणी थकियो आहे। हाणे सोचे थो छा मुंहिंजो नंबर ब्लैक ते रखी छॾे। असां त चऊं था असांजो स्कूल जेको सो मुकमल करायो वञे ऐं असांखे ठाहे ॾिनो। तव्हां पाण ॾिठो आहे खुलियल आसमान जे हेठां वेठा मासूम बचड़ा आहिनि असांजा, जेको असां माना उस्ताद भॼी था वञूं, छांव ते वञी था वेहूं, हे मासूम काॾे वञनि। असांजो स्कूल 2 साल थी विया आहिनि, अञा तयारु नथो आहे। ठेकेदार जब्बार लिगारी पैसा खाई वियो आहे। असां मासूम उस में वेठा आहियूं। असां उस्ताद न अचनि था, उहे बि उस में वेठा आहिनि। असां कहिड़ो ज़ुल्म आहे? असां जब्बार लिगारी खे अर्ज़ा कयूं था असांखे स्कूल ठाराए ॾियनि। असां वॾे ऑफिसर सां अपील था कयूं असांखे स्कूल ठाराए। असां अॻु में बि मीडिया घुराई आहे त महिरबानी करे असांखे स्कूल ठाहे ॾिनो वञे। असांजी तइलीम में रोलो थी वियो आहे, तबाह थी विया आहिनि। असां उस्ताद शहर जा आहियूं, इहे बच्चा बि शहर जा आहिनि। असां इहा अपील कयूं था सिंध वज़ीर आला खे, सिंध तइलीम वज़ीर खे, पंहिंजे DOTO साहिब खे, DCO साहिब खे अर्ज़ु कयूं था त महिरबानी करे ठेकेदार खे चवनि स्कूल मुकमल करे ॾे। बस वारनि खे अपील था कयूं त असांखे स्कूल ठारायो ॾिनो वञे। ॿारनि कहिड़ो गुनाह कयो आहे जो तइलीम खां महरूम थो वञे। हिननि वज़ीर तइलीम सैयद सरदार अली शाह, सेक्रेटरी तइलीम गुलाम अकबर लिगारी ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कंदे चयो त गवर्नमेंट बॉयज़ प्राइमरी स्कूल मुरीद बबर जो कमु जल्द मुकमल कराए ॾिनो वञे त जीअं मासूम शागिर्दनि जी तइलीम मुतासिर न थी सघे। कैमरा टीम सां गॾु अज़हर हुसैन बबर, धरती TV न्यूज़, ककड़।